वाइट कॉलर या जेको सो ग़रीब माण्हू जेके क़ुर्बानी में नथा पहुची सघनि, त उन्हनि लाइ तव्हां हिकिड़ो बयानु छॾियो त उन्हनि जी वधि खां वधि ख़्यालु रखो त हू बि इन ईद जी ख़ुशियुनि में तव्हां सां गॾु शरीक थियनि ऐं इन मां गॾु तव्हां सां लुत्फ़अंदोज़ बि थियनि ऐं तव्हांजूं दुआऊं ऐं उहे इबादतूं अलाह जे बारगाह में क़बूल वञनि। पर इतफ़ाक़ इहो थियो जो बसि तव्हांजो बयानु अञा असां ॾिठोसीं सही, त असांजो त उहो लाइट माना असां त गुम ॾिठीसीं। हाणे हितां त उहा लाइट गुम आहे, पांदीवा फीडर जी ॻाल्हि थो कयां असांजी। अस्सलाम वालेकुम। सभिनी खां पहिरीं त सभिनी ॾिसण वारनि खे ईद उल अज़हा जूं जाम खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि ऐं जंहिं क़ुर्बानी कई आहे अलाह साईं उन्हनि जी क़ुर्बानी क़बूल फरमाए। असल में बाज़ाइद सीन कुझु हीअं हो त असां निमाज़ पढ़ी आयासीं, पोइ फैमिली सां ईद मिलण में थोरो मसरूफ़ थी वियासीं। जीअं फेसबुक खोलियोसीं त पहिरीं तव्हांजी पोस्ट ॾिठीसीं जंहिंमें तव्हां जेको आहे सो वाइट कॉलर या जेको सो ग़रीब माण्हू जेके क़ुर्बानी में नथा पहुची सघनि, त उन्हनि लाइ तव्हां हिकिड़ो बयानु छॾियो त उन्हनि जी वधि खां वधि ख़्यालु रखो त हू बि इन ईद जी ख़ुशियुनि में तव्हां सां गॾु शरीक थियनि ऐं इन मां गॾु तव्हां सां लुत्फ़अंदोज़ बि थियनि ऐं तव्हांजूं दुआऊं ऐं उहे इबादतूं अलाह जे बारगाह में क़बूल वञनि। पर इतफ़ाक़ इहो थियो जो बसि तव्हांजो बयानु अञा असां ॾिठोसीं सही, त असांजो त उहो लाइट माना असां त गुम ॾिठीसीं। हाणे हितां त उहा लाइट गुम आहे, पांदीवा फीडर जी ॻाल्हि थो कयां असांजी। असांखे लाइट तो पांदीवा फीडर लॻे थी, बाक़ी ॿिया दोस्त जिन जिन वटि कहिड़ा कहिड़ा फीडर लॻनि था ऐं उते लाइट हले पई या कोन पई हले, उहो इन वीडियो में असांखे ज़रूरु आगाह कजो त उते छा पोज़ीशन आहे। लाइट अॼु सॻोरे ॾींहुं बि लाइट तव्हां वटि आहे या कोन्हे। ॿ शयूं आहिनि, हिकिड़ी त वाधाई जेको पंहिंजो डिस्कस थियो उहो त फ़ाइदो ज़रूरु थींदो त घटि में घटि फ्रिजनि में गोश्त त कोन रखिबो, पर इहो आहे त कुझु परेशानी आहे लाइट न हुजण जे करे, जेका हूअं ई जेको आहे सो ईद जे हिकिड़ो ईद जो ॾियारो मथां नॉर्मल जेको आहे न फैमिली में लिमिटेड माण्हू हूंदा आहिनि, पर ईद जे ॾियारे में महिमान मड़ो या फैमिली मेंबर्स जेके आहिनि सभु गॾु गैदरिंग कंदा आहिनि, त माण्हू वधे थो। इन माण्हू वधण सां पोइ जेको आहे सो लाइट सोलर त हिकिड़े लिमिटेड टाइम ताईं हलंदा, उन खां पोइ त जवाब था ॾेई वञनि, पर उहा थोरी परेशानी आहे। पर अलाह साईं सभिनी खे साञा ॾे, बाप दारनि बि जे इबादत सम्झी करे लाइट बंदि कई आहे त अलाह साईं हिननि जी बि क़बूल फरमाए। थैंक यू।